नवदेरो भरसां राइस कैनाल वटि हथियारबंद ॿिनि भाइरनि खां मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन रोक रक़म फुर करे फ़रार थी विया। मज़म्मत करण दौरान हथियारबंदनि फ़ौरन बरकत अली ऐं परवेज़ लाशारी खे तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं बाद मुतासिर भाइरनि ॻोठाणनि सां गॾिजी तखर लाड़काणो रोड ब्लॉक करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि मुतालबो कयो त फुर थियल मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन ऐं रोक रक़म वापसि कराई वञे। हलाणी में इंडियन गुटको वापराईंदड़ अनिल कुमार ऐं अमित कुमार पारां मंशियात वापराइण खां तौबा कंदे प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। उन मौक़े ते अमित कुमार ऐं अनिल कुमार चयो त असां कुझु वक़्तु पहिरियां ज़ेड वापराईंदा हुआसीं, जेको गैर क़ानूनी अमल हुयो, हाणे तौबा करियूं था। हुननि SSP नौशरो फिरोज़ ऐं DSP मेरापुर खां अपील कई त असांखे मुआफ़ी ॾिनी वञे। छठो वेझो मीरपुर साकरो जे ॻोठ अहमद ख़ान कलमती वासी फ़ौजी नौजवान दहशतगर्दनि जे हमले में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। फ़ौजी अहलकार मलूक मल्ला 4 ॾींहं अॻु मुल्क जो दिफ़ा कंदे ज़ख़्मी थी वियो। अॼु हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। संदसि जनाज़े नमाज़ में फ़ौजी आफ़ीसरनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। काज़ी अहमद में मुतालबनि जी मञता लाइ कराची खां इस्लामाबाद ईंदड़ काफ़िलो प्रेस क्लब काज़ी अहमद पहुतो। पैदल मार्च काफ़िले खे इमरान मल्ला, ज़ुल्फ़कार अब्बासी ऐं ॿियनि गुलनि जा हार पाराए संदुनि मान वधायो। पैदल मार्च जी अॻुवाण वक़ार बलोच, पीरल अब्बासी ऐं ॿियनि चयो त 46 ॾींहंनि ताईं मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरा कंदा रहियासीं, पर सिंध हुकूमत पारां को बि नोटिस न वरितो वियो। 40+ मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवार बेरोज़गार वेठल आहिनि, जॾहिं त 33 मार्कूं हासिल कंदड़ उम्मीदवार नौकरियूं करे रहिया आहिनि। इंसाफ़ लाइ इस्लामाबाद जो रुख कयो आहे। उस्मान शाह जी हुड़ी वेझो ॻोठ यूसुफ मल्ला में रोड हादसे सबबि हिकु ई घर जा 3 नौजवान फ़ौत थी विया। हिकु ई घर मां 3 जनाज़ा खॼण ते इलाइक़े में ॾुख जी लहर छाइजी वई। फ़ौती नौजवान गुज़िरियल राति हैदराबाद खां भिक्षा वञी रहिया हुआ। फ़ौती नौजवान बबलू मल्ला ऐं राजा मल्ला पाण में भाइर हुया, जॾहिं त हादसे अंदरि संदुनि सौट बि फ़ौत थी वियो। संदुनि रिहाइशगाह ते ताज़ियती सिलसिलो जारी आहे। फातिहा लाइ को बि चूंडियल नुमाइंदो न पहुतो।